आज़ाद व्यू यूट्यूब चैनल में भरीकार आऊं आहियां आज़ाद मुख़्तियार जरवार। प्यारा साथियों, हर रोज़ जियां अॼु बि तव्हां जे लाइ हिकिड़ी नई कहाणी नओं किस्सो खणी हाज़िर थिया आहियूं। से मुंहिंजा वताए फ़क़ीर जा किस्सा हिंद तोड़े सिंध में अॻे ई मशहूरु आहिनि। खोड़ सारा किस्सा तव्हां ॿुधा बि हूंदा, पर अॼु हीउ किस्सो इंतिहाई मज़ेदार ऐं खिलाईंदड़ आहे। हिन किस्से मां हिकिड़ी नसीहत पिणु तव्हांखे मिलंदी। से मुंहिंजा किस्सो मुकमल ज़रूरु ॿुधिजो, ऐं जेकॾहिं तव्हां यूट्यूब चैनल ते न आहियो चैनल खे सब्सक्राइब कंदा, ऐं जेकॾहिं फेसबुक पेज ते ही वीडियो ॾिसो पिया पेज खे फॉलो कंदा ऐं वीडियो खे शेयर करणु न विसारींदा। से मुंहिंजा ॻाल्हि था कनि त हिकिड़े ॾींहुं वतायो फ़क़ीर पंहिंजे संगत साथ खां ॻोठनि मां किथां फिरंदो फिरंदो पंहिंजे घर ॾे मोटियो। सी शाम टाणे पंहिंजे घर जी अची दर वटि पहुतो। घिटी मां लंघंदो जॾहिं घर जी दर वटि पहुतो, साईं वताये फ़क़ीर छा ॾिसे त हिकिड़ो छोकिरो हो जेको दरवाज़े जे बिल्कुलु भरिसां वेठो टोरो करे। से मुंहिंजा वताये फ़क़ीर खां पुछियसि, ए छोकिरा कंहिंजो पुटु आहीं? साईं मुंहिंजा वतायो फ़क़ीर तूं फ़क़ीर माण्हू हो, पर ॿार बि ॿार हूंदा आहिनि। सो नंढड़े बालक जवाबु कुझु अजीब ॾिनो। संदसि नंढड़े बालक जे पीउ जो नालो, नंढड़े ॿार जे पीउ जो नालो अॾ ॾिनो हो, पर ॿार त ॿार हूंदा आहिनि। हुन जवाबु ॾिनो त फ़क़ीर ऐं अलाह जो। वताये फ़क़ीर पुछियसि कंहिंजो पुटु आहीं? छोकिरे जवाबु ॾिनो अलाह जो। साईं तॾहिं वताये फ़क़ीर न कई हम न कई तुम, यकदमि ॿार खे ॿांहु मां झले वठी हलणु लॻो। वठी वञी हिकिड़े ॻोठ जे मस्जिद जे दर जे वेझो पहुतो ऐं मस्जिद जे दर वटि बीह करे ऐं चयाईंसि पुटड़ा, अबा पराया घर न विञायो, पराया घर न विञा, पिणे जो घर हीअ अथई। वणई हंग वणई मुट जीअं वणई थी कर, पर पराया घर न विञा। मुंहिंजा वताए जा इहे किस्सा वताए जूं इहे हुयूं ॻाल्हियूं। सो उमेदु आहे हिन किस्से खे तव्हां इंजॉय कयो हूंदो ऐं हिन किस्से मां मक़सदु पिणु तव्हांखे हासिलु थियो हूंदो। वधीक हिन क़िस्म जूं कहाणियूं किस्सा ॿुधण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा। ऐं साईं हीअ कहाणियूं असां हिकिड़ी किताब मां खयूं आहिनि जेको मोहम्मद सालेह खोड़े जो लिखियलु आहिनि। वधीक हिन क़िस्म जूं कहाणियूं किस्सा ॿुधण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा।